ओम शांति। अॼु जी मिली तारीख़ आहे 3/5/2026। अॼु व्यक्त बाबदाद जो रिवाइस कोर्स 18/1/2010। ब्रह्मा बाप समान निष्ठ मुआ स्मृति स्वरूप ठहिण लाइ मन जो टाइम टेबल ठाहे करे कर्म कंदे कर्मयोगी अशरीरी ठहिण जो अभ्यास करो। चारों जे ॿारनि में विशेष स्नेह समायल आहे। अॼु जे ॾींहं खे चइबो आहे स्मृति दिवस। बाप दादा अमृत वेले खां चारों ओर ॾिसनि पिया, चाहे देश चाहे विदेश। सभी ॿारनि जे दिलि में बाप जे स्नेह जी तस्वीर ॾेखारे मिले पई। बाबा जे दिलि में बि हर हिकु ॿार जी स्नेह जी तस्वीर समायल हुई। अॼु जे ॾींहं खे विशेष स्नेह जो स्मृति जो दिवस चईंदा आहियूं। बाप दादा अमृत वेले खां बि पहिरों ॿारनि जी तरफ़ सां अनेक स्नेह जे मोतियुनि जी माला ॾिठई। हर हिकु ॿार जे दिलि में ऑटोमेटिक गीत वॼंदो आहे। मुंहिंजो बाबा ब्रह्मा बाबा, मिठो बाबा ऐं बाप दादा। मुंहिंजो बाबा ब्रह्मा बाबा, मिठो बाबा। हर हिकु ॿार जे दिलि में गीत वॼंदो आहे ऐं बाप दादा जे दिलि में गीत वॼंदो आहे। मुंहिंजा मिठा प्यारा ॿार, मिठा ॿार, प्यारा ॿार। अॼु हर हिक जे अंदरि ॿियो शक्तियुनि जे सवाइ स्नेह जी शक्ति ज़्यादा समायल हुई। इहा परमात्मा स्नेह, ईश्वरी स्नेह सिर्फ़ु संगम ते ई अनुभव थींदो आहे। इहा परमात्मा स्नेह अनुभव ई ॼाणे जो हर हिकु ॿार खे सहयोगी ठाहे ॾींदो आहे। बाप दादा ॾिठो सर्व ॿारनि जे स्नेह जो अनुभव ॾाढो समायल आहे। बाप सभिनि जे जन्म जे आधार तव्हां सभिनि जे जन्म जो आधार ई आहे स्नेह। अहिड़ो कोई बि ॿार न ॾेखारे में ॾींदो आहे ऐं शक्तियूं बि कम न आहिनि, लेकिन बाप जो स्नेह या निमित ठहियल हुई विशेष आत्माउनि जे स्नेह जो अनुभव मेजॉरिटी सभिनि जे दिलि में आहे, चहिरे में ॾेखारे में ॾींदो आहे। हाणे तव्हां सभिनि जो अॼु विशेष हेसि ताईं तव्हांखे कंहिं पहुचायो आहे? कहिड़े विमान में आया आहियो? ट्रेन में आया आहियो या विमान में? सभिनि जी सूरत में स्नेह समायल आहे त स्नेह जे प्लेन में पहुची विया आहिनि। कुझु बि करिणो पए लेकिन स्नेह जे प्लेन में सभी पहुची विया आहियूं। अॼु जे ॾींहं खे स्मृति दिवस चइबो आहे, लेकिन स्मृति दिवस सां गॾु समृद्धि दिवस बि आहे। अॼु जे ॾींहं खे ताजपोशी जो ॾींहुं बि चइबो आहे, छो जो अॼु जे ॾींहुं बाप दादा विशेष ब्रह्मा बाबा निमित ठहियल हुई महावीर ॿारनि खे विश्व सेवा जो ताज पातो हुयो। ब्रह्मा बाबा ख़ुदि अननोन थी विया ऐं ॿारनि खे विश्व सेवा जे स्मृति जो तिलक ॾिनो। ॿारनि खे करनहार ठातो, स्वयं करावनहार ठहिया। पंहिंजे साम्हूं फ़रिश्ते रूप जो वरदान पंहिंजे समान फ़रिश्ते रूप जो वरदान ॾेई करे लाइट जो ताज पातई पाराई बाबा। बाप दादा जो ताज तिलक वरदान ॾिनई। हुन प्रमाण ॿारनि जो कर्तव्य ॾिसी बाबा ख़ुशि थींदा आहिनि। बाबा जो ॿारनि खे पाण जे समान फ़रिश्ते जो लाइट जो ताज ॾिनई, उनखे ॾिसी बाप दादा ख़ुशि थींदा आहिनि। हुन प्रमाण कर्तव्य बाबा जो ॿार जो करनि था, उनखे ॾिसी ख़ुशि था थियनि। बाबा ॿारनि सेवा जो वरदान कार्य में लायो, इहे ॾिसी बाप दादा ख़ुशि आहिनि। हाणे ताईं जो पाठ वॼायो ॿियो अॻियां बि वॼाइणो आहे। हुनजी पदम गुणा ब्रह्मा बाबा विशेष मुबारक ॾियनि था। वाह ॿार वाह, विदेश में बि चकर लॻाए करे त छा ॾिठो। हर ॿार स्नेह में समायल आहे त बाप द्वारा समृद्धियूं मिलियूं। हर ॿार स्नेह में समायल हुअ आहे त बाप द्वारा समृद्धि मिली आहे। श्री इहो ॾींहुं विशेष स्नेह सां समृद्धियुनि जो वरदान प्राप्त करण जो ॾींहुं आहे। बाप दादा ॾिठई कोई ॿार ॾाढा सुठा यादि जी लग्न में आहिनि, सेवा में लॻल आहिनि, है न। बाप दादा ॾिठनि
कोई कोई ॿार ॾाढा सुठा यादि जी लग्न में सेवा में लॻल आहिनि। अमृत वेलो ॾाढो सुठी रीति सां अनुभव कंदा आहिनि, अशरीरीपन जो अनुभव कंदा आहिनि। लेकिन जॾहिं कर्मयोगी ठहिण जो समय ईंदो आहे त ॿई कम योगी जो बि ऐं कर्म जो बि ॿ कम इकट्ठा करण में फ़र्क़ु पइजी वेंदो आहे। पुरुषार्थ कंदा आहिनि कि कर्म ऐं योग जो बैलेंस हुजे। लेकिन जीअं अमृत वेले शक्तिशाली अवस्था जो अनुभव कंदा आहिनि, वैसे कर्म में फ़र्क़ु पइजी वेंदो आहे, महिनत करणी पवंदी आहे। ऐं बाप दादा सभी ॿारनि खे चई छॾियो आहे कि विश्व जो विनाश अचानक थियणो आहे। अगरि सॼो ॾींहुं अटेंशन जे बजाए कहिड़ी बि धारणा जी कमी थियण जे कारण कर्म योगी जी स्टेज में फ़र्क़ु अची वेंदो त विश्व जे विनाश जी डेट त बाप दादा अनाउंस न कंदा। लेकिन पंहिंजो जीवन काल समाप्त कॾहिं थियणो आहे ये कंहिंखे मालूम आहे? कोई खे मालूम आहे कि मुंहिंजी मृत्यु फलानी डेट ते थियणी आहे मालूम? उहो हथु उठायो। अचानक कुझु बि थी सघंदो आहे। कोई प्रकृति जो कारण ठाहींदो त केतिरनि जी मृत्यु साथ में थी वेंदी। त विश्व जी डेट जे संकल्प सां अलबेलो न ठहिणो। पंहिंजी जगदम्बा जो स्लोगन हुयो न त कॾहिं बि न चओ, त कॾहिं न चओ, हाणे चओ, करे वठंदासीं, न हाणे कंदासीं, कल्ह कुझु बि थी वञे लेकिन मूंखे एवर रेडी थियणो ई आहे। त एतिरी तयारी सभिनि जे लाइ अटेंशन में आहे। पंहिंजो कर्म जो हिसाब चुकतो कयो न। 4 ही सब्जेक्ट ज्ञान योग सेवा धारणा, 4 ही तरफ़ चारों ओर सां अहिड़ी तयारी आहे। पूरो बेहद जे वैराग जो अनुभव चेक करो। कोई भी प्रकार जो काथे न काथे आकर्षण सभु चेक करो। पूरो बेहद जो वैरागी ठहियो। पंहिंजी दिलि सां इहे चेक कयो कि एवर रेडी आहियो, नष्टो मोह स्मृति स्वरूप आहियो। श्री ब्रह्मा बाबा स्वयं पुरुषार्थ करे अहिड़ा ठहिया। ब्रह्मा बाबा जो केॾो वॾो एग्ज़ाम थियो, साम्हूं ॿार हुया, है न, ऐं तबियत बि राति जो सभिनि सां मुरली बि हलाइनि, ॿुधाइनि बि। लेकिन ब्रह्मा बाबा खे बि पतो न पियो कि मां वञा थो, ॿारनि खे बि पतो न पियो। मतिलबु एतिरी उहा स्थिति हुई। मतिलबु जॾहिं असां फ़रिश्ते स्थिति में स्थित हूंदा आहियूं त असां लाइट जे शरीर में हूंदा आहियूं। त सोचो फ़रिश्ते स्थिति में स्थित थींदे थींदे असां उते ई रहिजी वञूं अव्यक्ततन में, ऐं बाबा चवनि बसि हाणे हेठि वञिणो ई न आहे, त पतो पवंदो तव्हांखे। त ईअं त बाबा चवनि था कि ब्रह्मा बाबा अंत समय ईअं करे करे ॾेखारियईं, है न। पूरो बेहद जो वैराग्य अनुभव थियो। ब्रह्मा बाबा स्वयं खे पुरुषार्थ करे अहिड़ो ठातईं जो अनुभवी ॿारनि ॾिठो। कोई बि तरफ़ ये वातावरण न हुयो। कोई हिसाब किताब जो अचानक अशरीरी ठहिण जो अभ्यास अशरीरी ठाहे करे उड़ाए वियो। मतिलबु जेको ॾाढे समय जो पुरुषार्थ हुयो उहो अशरीरी थी करे उनखे उड़ाए, उन अभ्यास ई उड़ाए छॾियईं। कोई ने सम्झो कि ब्रह्मा बाबा वञण वारा आहिनि। लेकिन नष्टो मोह ॿारनि जे हथनि में हथ हूंदे हुए बि आकर्षण रही ब्रह्मा बाबा जी, है न। हथ में हथ हूंदे हुए बि आकर्षण रही। फ़रिश्ता ठही विया न, ॿारनि खे फ़रिश्तो ठहिण जो तिलक ॾेई छॾियईं। हिन जो कारण ॾाढो समय अशरीरीपन जो अभ्यास रहियो। छो जो ॾाढे समय अशरीरीपन हुयो त हुन समय बाबा चयईं कि मां अशरीरीपन स्थिति में स्थित थी करे न आत्मा खे ॾियां थो, हाणे ॾेई करे मां उड़ी वेंदमि। इहो ब्रह्मा बाबा खे थोरी पतो हुयो। कई अनुभवी ॿार जो साथ रहिया, उन्हनि अनुभव कयो कर्म कंदे कंदे ईअं अशरीरी थी वेंदा हुया। त इहे जो कर्म योग में अंतर ठही वियो
इन जो कारण कर्म कंदे हुए स्मृति इमर्ज न थींदी आहे। ये जो कर्म योग में अंतर पइजी वेंदो आहे न, कर्म कंदे हुए बि असांखे लाइफ जे शरीर जो अनुभव न थींदो आहे, असां योग में न रहींदा आहियूं। इन जे इन में अंतर पइजी वेंदो आहे। हिन जे कारण कर्म कंदे हुए ये स्मृति में इमर्ज न हूंदो आहे कि मां आत्मा आहियां। ये त सभु ॼाणंदा आहिनि, लेकिन हुन समय आत्मा कहिड़ी आत्मा? मां करावनहार आत्मा आहियां। ये कर्मेंद्रियों करनहार आहिनि। ये करावनहार जो समान कर्म कंदे स्मृति स्वरूप में रहे। चाहे कर्मेंद्रियनि सां कर्म कराइणो आहे, लेकिन मां केरु करावनहार मालिक आहियां। हिन सीट ते अगरि सेट आयो त कोई बि कर्मेंद्री ऑर्डर में रहंदी। है न? त कोई बि कर्मेंद्री ऑर्डर में रहंदी। बिना सीट ते सेट थियण कोई कंहिंजो मंदो आहे त करावनहार आत्मा आहियां। ये कर्मेंद्रियों करनहार आहिनि, करावनहार न आहिनि। जीअं ब्रह्मा बाप जो अनुभव ॿुधियो न, है न? जीअं ब्रह्मा बाप जो अनुभव ॿुधियो, शुरू में ये अभ्यास कयो ऐं रोज़ ॾींहं जी समाप्ति संपन्न हिन कर्मेंद्रियनि जी राज दरबार लॻाई ब्रह्मा बाप। सोचो मां आत्मा हिन हथनि खां पुछां थी, हिन अखियुनि खां पुछां थी, हिन मुख खां पुछां थी, हिन पेरनि खां पुछां थी, हिन मन खां पुछां थी, मन तूं अॼु ईअं वीचार कई, हाणे तोखे छा पनिशमेंट मिले? बुद्धि तूं बाबा जी श्रीमत जे विपरीत छो जजमेंट कई, हाणे तोखे सज़ा। संस्कार तूं आसरी स्वभाव संस्कार खे छो अचणु ॾिनी, उन जे वश छो थी, पोइ उनखे पनिशमेंट, है न? त हिन रीति बाबा चवनि था करावनहार आत्मा आहियां। ये कर्मेंद्रियों करनहार आहिनि। त ये अभ्यास करो। त जीअं ब्रह्मा बाबा रोज़ दरबार लॻाई, ईअं तव्हां बि लॻायो। पुराणे ॿारनि उहा डायरी ॾिठी हूंदी त रोज़ दरबार लॻाईंदा हुया, करावनहार मालिक ठही कर्मेंद्रियनि जो समाचार वठंदा हुया, ॾींदा हुया। एतिरो अटेंशन शुरू में ई ब्रह्मा बाबा ॾिनई त तव्हांखे बि करावनहार मालिक समझ कर्मेंद्रियनि सां कर्म कराइणो आहे। शिव जी आत्मा राजा है ना, ये कर्मेंद्रियों साथी हैं। त ये चेक करो, चेक करणो खपे कि अॼु जे ॾींहुं विशेष मन बुद्धि संस्कार स्वभाव चओ, संस्कार चओ, इन्हनि जो छा हाल रहियो। ऐं फ़ौरन चेक करण सां कर्मेंद्रियनि खे अटेंशन रहंदो कि असांजो राजा असांजो हालचाल पुछे थो। त आत्मा राजा करनहार कर्मेंद्रियनि सां करावनहार ठही चेक करो, मां आत्मा राजा ऐं करनहार मां आत्मा राजा कर्मेंद्रियनि सां करावनहार ठही चेक करो।
न त ॾिठो वियो कई ॿार चईंदा आहिनि कि असां कर्मेंद्रियनि खे ऑर्डर कंदा आहियूं, लेकिन पोइ थी वेंदो आहे। पुरुषार्थ कंदा आहियूं, लेकिन कोई कोई संस्कार व स्वभाव ऑर्डर में न रहंदा आहिनि। उन जो कारण हिन पंहिंजी सुमान जी सीट ते सेट न रहंदा आहियूं। बिना सीट ते वेहण जे ऑर्डर केतिरो बि करो त ऑर्डर मञण वारा मञदा ई न आहिनि। पहिरियों सीट ते सेट रहो कि मां केरु आत्मा आहियां, मां मास्टर सर्वशक्तिवान, मां मास्टर गॉड, मां मास्टर ब्रह्मा, है न। हुन खां पोइ मां पंहिंजे हथनि खे चवां कि हे हथ तूं अहिड़ो कमु कीअं कई, छो कई, हाणे तोखे पनिशमेंट, मुख तूं अहिड़ा शब्द छो चई। त समान में स्थित थी करे पोइ पंहिंजे कर्मेंद्रियनि खे चऊं, पोइ उन्हनि जी रिज़ल्ट कढो, तॾहिं उहो तव्हांजो ऑर्डर मञदा। कई ॿार जी बिना सीट ते वेहण सां ऑर्डर न मञदा, त कर्म कंदे पंहिंजे खे करावनार मालिक जी सीट ते सेट करो। कई ॿार इहे बि बाप दादा सां रोअरियान कंदा आहिनि कि बाबा तव्हां असांखे सर्वशक्तिवान ठाहियो, सर्वशक्तिवान बि न, शक्तिवान बि न, सर्वशक्तिवान जो वरदान हर ॿार खे ब्रह्मण जनम वठंदे ई ॾिनो। यादि आहे न पंहिंजे जनम जो वरदान, हर हिकु ॿार खे बाबा मास्टर सर्वशक्तिवान भव जो वरदान ॾिनो आहे न। कीअं ॾिनो आहे? ऑलमाइटी अथॉरिटी ॾिनो आहे, लेकिन कंप्लेन कंदा आहियूं कि जंहिं समय जो शक्ति खपे उहो ईंदी ई न आहे, ऑर्डर न मञदी आहे। इहे छो? जॾहिं ऑलमाइटी अथॉरिटी जो वरदान आहे, सभिनि खां वॾो, उन खां वॾो कोई न आहे। त वरदान जी स्थिति में स्थित रही करे अगरि ऑर्डर करो त थी न सघंदो आहे कि तव्हां ऑर्डर करो शक्ति न मञे। असांखे कंहिं चयो आहे, पहिरियों इहा स्मृति रहे, त वरदान जी स्थिति में स्थित थी करे अगरि ऑर्डर करो त थी न सघंदो आहे कि तव्हां ऑर्डर करो शक्ति न मञे। हिकु त आत्मा मालिक सर्वशक्तिवान जो वरदान मिलियल, हुन स्वरूप में स्थित थी करे मालिक आहियो, वरदान आहे तव्हांखे, त ॿई स्वरूप जी स्मृति जी स्थिति में स्थित थी करे ऑर्डर करो। कहिड़ी? हिकु त मां आत्मा मालिक, ॿियो मूंखे वरदान कीअं ॾिनो है न, हिकु त मां आत्मा मालिक आहियां, ॿियो मूंखे वरदान कीअं ॾिनो, ऑलमाइटी अथॉरिटी वरदान ॾिनो। ऐं मां हुन स्थिति में स्थित थी करे पंहिंजी कर्मेंद्रियनि खे ऑर्डर थी करां कि हे कनि तूं फालतू जी ॻाल्हियूं जो कम जी न आहिनि, उहो छो थो ॿुधे। बुद्धि तोखे होॾे वञण जी ज़रूरत छा आहे? बुद्धि खे बि होॾे वञण जी ज़रूरत, तूं होॾे छो थी वञे बार बार? त हीअं कुझु बि आवाज़ूं ईंदी रहनि, आवाज़ी त ईंदियूं कन ताईं, लेकिन बुद्धि खे हेॾे होॾे न वञिणो आहे। बुद्धि खे बसि मां आत्मा बिंदी, बाबा बि बिंदी, बसि। कोई कंहिंजे मथां चिल्लाए थो, कुझु बि करे थो, तव्हां करे सघंदा आहियो त छा करे सघंदा आहियो? शांती, है न। ॿियो बाबा जी यादि में रहंदा त हुननि आत्माउनि खे बि मदद मिलंदी। त इहे यादि रखो कि मां आत्मा मालिक आहियां ऐं मूंखे वरदान ॾियण वारो केरु आहे? ऑलमाइटी अथॉरिटी आहे कि मां मास्टर सर्वशक्तिवान आहियां।
त ॿिन्ही स्मृतियुनि जी स्थिति में स्थित थी करे ऑर्डर करो। शक्तियूं तव्हांजो न मञनि असंभव आहे। श्री वरदान ऐं बाप जी प्रॉपर्टी जो अधिकार आहे न। हिकु त असांखे वरदान बि मिलियल आहे, ॿियो बाबा जी बि प्रॉपर्टी जो अधिकार असांखे प्राप्त आहे। संगम युग ते तव्हां सभिनि जो सर्वशक्तिवान जो टाइटल मिलियो आहे। सिर्फ़ु हुन स्थिति में स्थित न रहंदा आहियो, सदा न रहंदा आहियो, कॾहिं कॾहिं अची वेंदा आहियो। ये कॾहिं शब्द पंहिंजी ब्रह्मन डिक्शनरी सां कढी छॾियो। हाणे हाज़िर। तव्हां चईंदा आहियो कि बाबा तव्हांखे असां यादि कंदा आहियूं त तव्हां हाज़िर थी वेंदा आहियो। इहो त अनुभव आहे न, हथु उठायो। अनुभव आहे। हाणे ॾिसो, हथु त उठायो था, बाबा हाज़िर थी वेंदा आहिनि, हुज़ूर हाज़िर थी वेंदा आहिनि। त ये शक्ति छा आहे? ये शक्तियूं बि तव्हांखे बाबा जी प्रॉपर्टी मिली आहे न, कि असां भॻवान खे यादि करूं, जेके पूरी दुनिया यादि थी करे, लेकिन असां यादि कंदा आहियूं त बाबा हाज़िर थी वेंदा आहिनि। त मालिक ठही करे ऑर्डर करो। मालिक ठही करे ऑर्डर न कंदव त शक्तियूं खोइजी वेंदियूं। त हुन स्थिति में रहंदे हुए ऑर्डर कंदा आहियो त मालिक ई, अगरि हुन स्थिति में रहंदे हुए ऑर्डर कंदव त मंदी। मालिक ठही करे ऑर्डर न कंदव त शक्ति न ईंदी। त मालिक ई न आहे, ऑर्डर छो मञे तव्हांजो, है न? त बाप दादा हाणे छा चाहींदा आहिनि पतो आहे न? बाबा हाणे इहे ई चाहींदा आहिनि कि मुंहिंजो हिकु हिकु ॿार कर्म कंदे हुए बि राजा ॿार ठही, स्वराज्य अधिकारी ठही, स्वराज्य जी सीट खे न छॾे। त बाबा चवनि था, है न, स्वराज्य अधिकारी ठही, स्वराज्य जी सीट न छॾे। त राजा सॼो ॾींहुं राजा ई हूंदो न, कि कॾहिं राजा हूंदो कॾहिं न हूंदो। तख़्त ते वेहणो या न वेहणो इहा अलॻि ॻाल्हि आहे, लेकिन घर में बि पंहिंजे खे मां आत्मा राजा आहियां इहा त न भुलिजंदा आहियो न। त कर्म योगी ऐं अमृत वेलो जे यथार्थ योग शक्तिशाली स्थिति, उन में फ़र्क़ु न पइणो खपे। डबल कमु आहे, लेकिन तव्हां केरु आहियो? तव्हां त विश्व जा परिवर्तक आहियो न, विश्व कल्याणकारी आहियो। इन करे तव्हां इहे ई चाहींदा आहियो कि हलंदे फिरदे राजापन न भूलो, सीट न छॾो न, बिना सीट जे कोई ऑर्डर न मञंदो। अॼुकल्ह ॾिसो, सीट जे पुठियां केतिरो कुझु कंदा आहिनि, पंहिंजो हक़ु वठण लाइ केतिरो प्रयत्न कंदा आहिनि। पंहिंजो हक़ु कोई छॾणु न चाहींदो आहे। त तव्हां पंहिंजो परमात्मा हक़ मां केरु आहियां इहा हर समय जो कमु कंदा आहियो। त कमु कंदे बि पंहिंजे मन जो टाइम टेबल ठाहियो, है न। असांजो हक़ु आहे न संगम युग ते ई, बाक़ी ॿिए युगनि सत्य में बि असांखे पतो हूंदो, लेकिन हाणे असांजो हक़ु आहे कि ख़ुदि खे यथार्थ रीति ॼाणे पहचाने बाप खे यादि करे बाप सां गॾु कमु करो। इहे कमु कंदे मन जो सुमान छा रहंदो? अॼु जे ॾींहुं कहिड़ो लक्ष्य रखंदासीं? हर कर्म जे टाइम टेबल जो बि पंहिंजी सुमान जी लिस्ट आहे। भले भिन्न भिन्न टाइम टेबल ठाहियो, जीअं स्थूल कर्म जो टाइम टेबल फिक्स कंदा आहियो, वैसे मन जो टाइम टेबल फिक्स करो। मालूम त आहे हिन समय इहो कमु करिणो आहे, हुन सां गॾु सुमान कहिड़ो आहे, मालिकपन जो अधिकार कीअं सुमान जे रूप में रखिणो आहे, इहो मन जो टाइम टेबल ठाहियो। टाइम टेबल ठाहिणु ईंदो आहे न, माताउनि खे ईंदो आहे, माताऊं पंहिंजो प्रोग्राम ठाहियो। अच्छा रोटी ठाहिणो आहे, हुन समय कहिड़ो सुमान पंहिंजी बुद्धि में मौज करो कि मां शुद्ध आत्मा आहियां। त शुद्ध आत्मा आहे त शुद्ध मन सां भोजन ठाहींदासीं त भोजन जी सामग्री में जो बि अशुद्धता हूंदी उहा शुद्ध थी वेंदी। ॾाढो मालायूं आहिनि सुमान जी, एतिरी वॾी माला आहे जो सुमान जी गिनती कंदे
माला में समाइजी वञो। त हाणे बहुत काल जो अभ्यास खपे। कोई ॿार चईंदा आहिनि हाणे ताईं त विनाश जो कुझु समय कुझु ॾेखारे में नथो ॾिए, हाणे त डेट फिक्स न आहे, करे वठंदासीं थी वेंदो। इहा अलबेलोपन आहे। संदेश ॾियण में बि विश्व कल्याणकारी आहियो। त कई ॿार सम्झंदा आहिनि हाणे समय पियो आहे, अॻियां हली करे संदेश ॾींदासीं, लेकिन न, जंहिंखे पुठियां संदेश ॾींदा उहो तव्हांखे उल्हाना ॾींदो। छा उल्हाना ॾींदो? तव्हां पहिरियों छो न ॿुधायो त असां बि कुझु करे वठूं हा। हाणे पंहिंजी लास्ट में तव्हां असांखे लास्ट में ॿुधायो आहे त असां त सिर्फ़ु पहचाने करे ओ प्रभु तुंहिंजी लीला अपार आहे इहे चई सघंदा आहियूं, पद त पाए न सघंदा आहियूं। छो ॾाढे समय जो बि सहयोग खपे न। तव्हां सभी वारिस वेठा आहियो न, जो पंहिंजे खे सम्झंदा आहिनि असां वारिस आहियूं, उहा हथ उठायो। वारिस आहे न? अच्छा वारिस आहियो त तव्हांखे फुल वरसो पाइणो आहे या थोरो? सभी चईंदा फुल वरसो पाइणो आहे। त फुल वरसो 21 जन्मनि जो पूरो आहे। आदि सां अंत ताईं रॉयल प्रजा न, रॉयल फैमिली में वञिणो, राज्य फैमिली में अचिणो आहे। तख़्त ते त हिकु ई वेंदो न, युगल वेंदा। तख़्त ते त हिकु ई वेंदो। केरु वेंदा? युगल वेंदा। लेकिन हुतां जी सभा जॾहिं बि लॻंदी त रॉयल फैमिली जा विशेष निमित आत्मा या उहे ताजदारी ठही करे वेंदा, बिना ताज न वेंदा। त हर कार्य है न, त बाबा असांखे चवनि था ताज, है न, त बाबा चवनि था बिना ताज न वेंदा। ऐं हर कार्य में सलाह राय ॾियण वारा, ईअं न कि सिर्फ़ु उहो राज्य कंदा, साथ में राय सां ई कंदा। हिन करे अगरि संपूर्ण वर्सो वठिणो आहे त पहिरियों जनम सां वठी करे अंत ताईं भल निर्णय लक्ष्मी नारायण ख़ुदि वठंदा कि ईअं ईअं करिणो आहे, लेकिन त बि सभा में ॿुधाईंदा त सही, या सभा जी ॿुधी करे पोइ उहो ॿई डिसाइड करे कमु कंदा। अधु बि न, विच में त वञिणो आहे न, विच में त वञिणो न आहे, त पूरे 21 जन्मनि जो वरसो वठिणो आहे। अकाली मृत्यु त थियणी न आहे, त पूरो वरसो वठिणो आहे कि थोरे में ख़ुशि थियणो आहे। तव्हांजी मातेश्वरी जगदम्बा सदा इहे लक्ष्य रखंदी थी हुई कि बाप दादा जो श्रीमत ॾिनी, चाहे मनसा चाहे वाचा चाहे कर्मणा, जो बि श्रीमत ॾिनी उहा असांखे करिणो ई आहे। अहिड़ो पूरो पुरुषार्थ पूरो वर्ष वठण वारा यही लक्ष्य बुद्धि में रखो कि अचानक एवर रेडी ऐं ॾाढो समय टई ही शब्द साथ में यादि रहनि। इन जी बाप दादा खे सभी आशाउनि जे दीपक ॿारनि प्रति इहो वरदान आहे कि सदा टे शब्द यादि रखी करे सभी आशाउनि जे दीपक ठहिण जो प्रत्यक्ष सबूत ॾेखारियो। अच्छा, फॉरेन वारा भी मनसा सेवा में सहयोगी आहिनि। बाप दादा ॾिठो आहे कि वृद्धि सभु धर्मनि में थिए थी। हिकु धर्म न, सिर्फ़ु हिंदू न, लेकिन मुस्लिम, बुद्धिस्ट, क्रिश्चन सभु धर्म धीरे धीरे आध्यात्मिकता में रुचि वठनि था। पहिरियों ॾिसो ब्रह्म कुमारियुनि जो नाम ॿुधी करे रजंदा हुया, विनाश विनाश छा कंदियूं आहिनि, ऐं हाणे छा चईंदा आहिनि? हाणे चईंदा आहिनि ॿुधायो विनाश कॾहिं थींदो, कीअं थींदो, छा करो? हिन करे थियणो त आहे, हीअ त गारंटी आहे। तव्हां सभिनि खे गारंटी आहे न, विदेश वारा चाहे भारत वारा, गारंटी आहे न। बाप दादा सिर्फ़ु जो इशारो ॾिनो आहे कि पुरुषार्थ में तीव्र करो। पुरुषार्थ न, पुरुषार्थ जो समय वियो, हाणे तीव्र पुरुषार्थ जो समय आहे। ऐं कॾहिं कॾहिं ते न ठहियो, हाणे असांखे तीव्र पुरुषार्थ करिणो आहे। हाणे ठहिणो आहे, त थियणो ई आहे। अच्छा,
चारों अॼु तीव्र पुरुषार्थी सदा उमंग उत्साह जे क़दम अॻियां वधाइण वारे ॿारनि खे बाप दादा स्मृति दिवस जो यादि पिया ॾियनि था। बाप दादा जे दिलि में हर ॿार समायल आहे ऐं हर ॿार जे दिलि में बाबा समायल आहे। बाबा जे दिलि में ॿार समायल आहिनि त मुबारक हुजे, मुबारक हुजे, मुबारक हुजे। ऐं नमस्ते बि करनि था बाप दादा। स्लो वरदाना पावरफुल स्थिति द्वारा रचना जे सर्व आकर्षण सां दूर रहण वारा मास्टर रचयिता ठाहो। जॾहिं मास्टर रचयिता मास्टर नॉलेज जी पावरफुल स्थिति व नशे में स्थित थी वेंदा आहियो तॾहिं रचना जी सर्व आकर्षण सां परे रही सघंदा आहियो। श्री हाणे रचना ॿियो ई भिन्न भिन्न रंग ढंग रूप रचंदी, इन करे हाणे बचपन जी भूलियूं, अलबेलेपन जी भूलियूं, आलस्य जी भूलियूं, बेपरवाह जी भूलियूं जो थियनि थियूं उन्हनि खे भुलिजी करे पंहिंजी पावरफुल स्थिति, शक्ति स्वरूप, शस्त्रधारी स्वरूप, सदा जागती ज्योत स्वरूप खे प्रत्यक्ष करो। तॾहिं चईंदासीं मास्टर रचयिता, तॾहिं चईंदासीं मास्टर रचयिता। स्लोगन आहे मन जी स्थिति में अहिड़ो हार ठहो जो कोई बि परिस्थिति हुनखे पिघलाए न सघे। मन जी स्थिति में एॾो हार ठहो मतिलबु मन में जो संकल्प असांखे करिणो आहे उहो ई अचिणो खपे। हीअं न की कोई कुझु करे रोए तव्हांखे ईअं करे त तव्हां पिघली वञो ऐं पंहिंजे तव्हांखे चए की असां एॾो प्यार सां ठाही आया आहियूं, प्लीज़ खायो, हीअं हूअं। असां मन में संकल्प कयो आहे की असां अशुद्ध भोजन न खाईंदा आहियूं, ॿाहिरां जो न खाईंदा आहियूं, हीअं न कंदा आहियूं, त असांखे संकल्प में बि न अचिणो खपे कीअं खाऊं। त उनखे मन जी स्थिति में अहिड़ो हार ठहो जो कोई बि परिस्थिति उनखे पिघलाए न सघे। अव्यक्त इशारो आहे, सदा अचल अडोल हिकु स्थिति जो अनुभव करो। कहिड़े बि वातावरण में वायुमंडल में रहो लेकिन स्थिति सदा अचल अडोल हुजणी खपे। कॾहिं निमित ठहे हुए कोई राय ॾींदा आहिनि त उन में कंफ्यूज़ न थियणो आहे। श्री जो निमित आहिनि उहे अनुभवी थी चुकिया आहिनि। अगरि उन्हनि खे कोई डायरेक्शन स्पष्ट न बि आहे त बि हलचल में न अचिणो खपे। धैर्य सां चओ, हिनखे सम्झण जी कोशिशि कंदासीं तॾहिं स्थिति अचल अडोल रहंदी। हा सम्झो अगरि तव्हांखे कोई निमित कुझु चए बि थो त तव्हां उन समय तव्हांखे ठीकु न बि थो लॻे त की हा ठीकु आहे मां सोचंदमि, मां हिनखे सम्झण जी कोशिशि कंदमि। न त छा थींदो, असां चईंदासीं, असां उन्हनि सां आर्ग्यू करणु लॻी वेंदासीं, न हीअं थोरी थींदो आहे, फलानो फलानो, मां छो करां, इहे त बिल्कुलु ठीकु न आहे। तव्हांखे नथो सम्झ में अचे, न बि करिणो त हुन समय फटाक सां न चओ। हीअं चई सघंदा आहियो की हा ॾिसंदासीं, कंदासीं, पोइ ॿुधाईंदासीं, सोचंदासीं, सम्झण जी कोशिशि कंदासीं, तॾहिं अचल अडोल हिकु स्थिति में स्थित थी सघंदा। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।